अच्छा ठीक आहे ओके ओके हाँ हाँ हाँ। अरे ॿुध मथे हफ़्ते सिंगापुर में हिकु पार्टी अचण वारी आहे, उनखे सभु ॿुधाइजांसि तूं इंग्लिश में कि कहिड़ो अघु आहे, कहिड़ी वैरायटी आहे सभु। हाँ सेठ ॿुधायांसि थो न, सिंधी ईंदसि थो उनखे। अरे उहो सिंगापुर मां थो अचे, सिंध पाकिस्तान में नथो अचे। तोखे इंग्लिश ईंदी थी नी, तंहिं करे तोखे थो चवें। सेठ मूंखे इंग्लिश में ख़ाली 2 वर्ड ईंदा आहिनि, आई लव यू, आई हेट यू। ॿुधी मर मोआ, जॾहिं नओं आहे मूंखे जी सभु कुझु ईंदो आहे। हाँ सेठ सभु ईंदो आहे न, इंग्लिश छॾे ख़ाली। यार कराईंदे तूं नुक़सानु, ॾाढी वॾी पार्टी आहे। अरे सेठ टेंशन छो था कयो, ॿई सिखूं था न। मां छो सिखां? चाहे तव्हांखे बि इंग्लिश ईंदी न, कीअं वटि पवंदो तव्हां, मां तव्हां वधीक ऑर्डर ॾेई छॾे। हाँ सही थो चईं, ॿुधाए कीअं सिखूं? पहिरियों असां इंग्लिश गाना ॿुधंदासीं। Wait a minute, get it how you live it. 10 toes in when we standing on business. On my big step. पोइ असां इंग्लिश किताब पढ़ंदासीं। अच्छा पोइ असां हिक ॿिए सां इंग्लिश में ॻाल्हाईंदासीं। अरे न यार, हिननि सभिनी मां कुझु न थींदो। तूं जेके रीलूं ॾिसे थो न सॼी देर, इन में ॾिस ऑनलाइन कुझु न कुझु मिली वेंदी। हाँ सेठ ऑनलाइन चेक तो कया न फटाफट हाणे। अरे सेठ रस्तो मिली वियो। छाजो रस्तो वड़ी भाई? असांखे इंग्लिश सिखणी आहे, वञणो न आहे किथे। अरे न सेठ, इंग्लिश सिखण जो रस्तो मिली वियो। इंग्लिश जो क्लास लगाओ, रिद्धि सॉफ्ट स्किल सॉल्यूशन। हल हाणे त हलो मलियान, मस्त लॻी। Riddhi Soft Skill Solution, first time in Ulhasnagar, that provide practical training to enhancing communication and other soft skills to all age group. They provide both online and offline training. सेठ ऐं इहो इंग्लिश ग्राहक त वियो, ऐं मुंहिंजी पघार वधायो न। केसि ताईं न पघार ते कमु कंदुमि मां। एक ॻाल्हाइण तरीक़ो आहे तुंहिंजे कहिड़ो? न रिद्धि में वञी ॻाल्हाइण तरीक़ो सिखी आहे। सिखी थो चवां, कम्युनिकेशन स्किल सिखण वधाईंदो न पोइ।